सिंध धरतीअ जी कुख मां जनम वठंदड़ सिंध जो अदीब शाइर ऐं रेडियो जो मक़बूल तरीन आवाज़ आमिर वसाण साहब केतिरनि ई हफ़्तनि खां बीमारी जे बिस्तर ते पियल आहे। पर सकाफ़त खाते जी लापरवाहीअ सबबि आमिर वसाण साहिब जी सार लधी न पई वञे। आमिर वसाण सिंध जो हिकु बहितरीनु शाइर ऐं अदीब हुअण सां गॾु FM 91 टंडो आदम जो प्रोग्राम मैनेजर, सिंध अदबी संगत झोल ऐं टंडो आदम जो अॻूणो सेक्रेटरी पिणु रही चुको आहे। संदुन आवाज़ वाह वसीले जॾहिं FM 91 टंडो आदम तां ॿुधंदड़ जे समातुनि सां टकराइबो आहे त सचपुच रूह रक़्स करणु लॻंदा आहिनि ऐं हवाऊं झूमणु लॻंदियूं आहिनि। पर अफ़सोस जो असांजो ही सिंध जो सरमायो ज़िंदगी ऐं मौत जी जंग विढ़ंदे अलाए त केतिरनि हफ़्तनि खां बीमारीअ जे बिस्तर ते वस वारा न वाझाईंदे ज़िंदगीअ जा ॾुखिया ॾींहं कटे रहियो आहे। पर सकाफ़त खाते सिंध जो माटेली माउ वारो सलूक असां खां अलाए त केतिरा अहिड़ा ॾाहा मुहक़िक़ अदीब शाइर फ़नकार सदाकार ऐं रेडियो जा मक़बूल तरीन आवाज़ अब्दी निंड सुम्हारे छॾिया आहिनि। अदबी ऐं इल्मी तोड़े रेडियो ऐं आवाज़ सां इश्क रखंदड़ सभिनी साञा वंदनि वसवारनि तोड़े सकाफ़त खाते खां इहो ई मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द आमिर वसाण जी सार लही उन जी ज़िंदगी बचाई वञे। हाट FM जो समूरो सत दुआगो आहे त अल्लाह पाक आमिर वसाण साहिब खे सेहत सलामती तंदुरुस्ती अता फ़रमाए। आमीन।